आवाज़ टीवी जे सॾ ते असांजो नारो अमन ऐं भाईचारो जे सिरे हेठि सिंध जे सकाफ़ती ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। सिंधु माथिरी जी अज़ीम ऐं क़दीम सकाफ़त खे भेटा कराची खां कश्मीर ताईं सॼी सिंध सकाफ़ती रंगनि में रंगिजी वई। टोपी ऐं अजरक जो मान मथां शहरनि ॻोठनि वसंदियुनि ऐं वाहणनि में सभा ॼणनि सिंधियुनि जो मोहन दड़े जी देस जी सकाफ़त सां भरपूर मोहब्बत जो इज़हार। मच कचहरियूं, लोक मौसीक़ी जूं महफ़िलूं ऐं रैलियूं, स्कूलनि में तक़रीबूं, माण्हुनि जे मुरझायल चेहरनि ते ख़ुशियूं रस करण लॻियूं। हर पासे हुबकार, हर पासे सुरहाई। सिंध धरतीअ जी तहज़ीब ऐं सकाफ़त सां हर जनम में वफ़ा जो वचन निभाइण वारे अज़म जो वर्जाउ किरोड़े सिंधवासी समूरा वेशा ॾुख ऐं अहंज विसारे ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। ॿारनि, ॿुढनि, पोड़नि, पकनि, औरतुनि, मर्दनि जी ख़ुशी, जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां चइनी पासे मिसाली ऐखे जा मंज़र। मोरड जे माॻितां सॼी क़ौम खे भरपूर सुजाॻे जो पैगाम। सिंध जी राजधानी कराची जे कुंड कुर्च में सकाफ़त जा इंड लठी रंग पखड़जी विया। गुलशन हदीद, मलीर, कोरंगी, इब्राहिम हैदरी, क्यामाड़ी, सचलगोट, मखतूम, बिलावल ऐं भिटाई आबाद समेत ॿियनि इलाइक़नि में बि तक़रीबुनि जो सिलसिलो हलंदड़ लखें देशवासियुनि जी शिरकत। हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, बंभोर ऐं बेनज़ीराबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि वाहणनि ऐं वसंदनि में सवें सकाफ़त तक़रीबूं, टोपी, अजरक ऐं पटके जो राज, अमुन, इंसानियत ऐं भाईचारे जा मन खे मोहींदड़ मंज़र। सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो सिंध जी रवादारी ऐं एकता जो इज़हार आहे। सिंध सदाईं अमन, भाईचारे ऐं मोहब्बत जी रोशनी जो मीनार रही आहे। अजरक ऐं सिंधी टोपी सिंध जी सकाफ़त जा निशान न पर उन जी सुञाणप क़दरनि जा मज़हर आहिनि। सूफ़ी बुज़ुर्गनि जी मोहब्बत, इंसानियत ऐं अमन जो पैगाम सिंध जी सुञाणप आहे। सिंध जा माण्हू सकाफ़ती ॾिहाड़े खे सूफ़ी बुज़ुर्गनि जे ॾिनल दर्स मुताबिक़ गुज़ारिन। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंधी सकाफ़ती ॾिहाड़े जे मौक़े ते अवाम खे वाधायूं। सिंध जो सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक हुजे। 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 Happy Sindh Cultural Day. Happy Sindh Culture Day. Happy Sindh Culture Day. Lak lak Torah. Laka laka Torah. Laka laka Torah. Laka laka Torah. अमरीकी कौंसल जनरल स्कॉट ओबाम तरफ़ां सकाफ़ती ॾिहाड़े जूं वाधायूं। अमरीकी कौंसल जनरल चयो आहे त सिंध जे शाहूकार सकाफ़त तोड़े रिवायतुनि खे मान ॾियण जी घड़ी अची वई आहे। सिंध जे सूफ़िन, शाइरनि ऐं सनतनि हर क़ौम तोड़े नस्ल खे उत्साह ॾिनो आहे। सिंध धरती एकता, इश्तराकियत ऐं सहब जे जज़्बे जो मज़हर आहे। कौंसल जन खानो अमुन, आसूदगी ऐं ख़ुशियुनि जो वाधायूं ॾींदे फ़ख्रु महसूसु करे थो।